अस्सलाम वालेकुम। ही मैसेज स्पेशली उन्हनि शागिर्दनि जे लाइ जिन 11वीं ऐं 12वीं क्लास में असां वटि इम्तिहान ॾिनो ऐं तालिमल हाई स्कूल में ॾिनो ऐं गरीब मोहम्मद हाई स्कूल में ॾिनो। उन सभिनी शागिर्दनि खे आउं ॿुधाइणु चाहियां थो जेके प्री मेडिकल प्री इंजीनियरिंग जा शागिर्द असां वटि आहिनि ऐं उनजो इम्तिहान अॼु मुकमल थियो आहे। जिन बि शागिर्दनि असां वटि इम्तिहान ॾिनो आहे उन्हनि सभिनी जा प्रैक्टिकल सुभाणे खां शुरू थियनि था। इन विच में असांखे जेके 2 ॾींहं मोकिलियल हुया उन्हनि में असां काफ़ी सारा शागिर्दनि जा प्रैक्टिकल वरिता हुया। त जेके बि शागिर्द अञा बि रहियल आहिनि स्पेशली उहे सभु शागिर्द जेके इम्प्रूवर आहिनि या जेके फेल्यूर आहिनि, जिन जो गैप हुयो या जिन जो घणो गैप हुयो 5 साल 6 साल 7 साल ऐं बोर्ड उन्हनि खे हिकु दफ़ो मौक़ो ॾिनो पास थियण लाइ, उन्हनि सभिनी जे लाइ ही स्पेशल मैसेज इहो आहे त महिरबानी कयो तव्हांजा बि प्रैक्टिकल थींदा। इम्प्रूवर जे लाइ इहो आहे त जेकॾहिं को इंटर जो इम्प्रूवर आहे ऐं उनजो फस्ट ईयर जो जेको आहे सो उन में साल रखियल आहे त उहो फस्ट ईयर जा पेपर प्रैक्टिकल ॾींदो। त महिरबानी कयो इहा शइ यादि रखो, छो त अक्सर ॿार सिर्फ़ु इंटर जा प्रैक्टिकल ॾेई हलिया वेंदा आहिनि, जॾहिं उनजा फस्ट ईयर जा प्रैक्टिकल रहिजी वेंदा आहिनि, जंहिंजे करे हू वरी इम्प्रूव कंदा आहिनि या जेको आहे सो सब्जेक्ट चेंज कंदा आहिनि, उन में उनजा रहिजी वेंदा आहिनि, उनखे वरी जेको आहे सो फेल्यूर जो जेको आहे सो ठपो लॻी वेंदो आहे। उन्हनि सभिनी शागिर्दनि खे स्पेशली हीउ जेको मैसेज आहे इम्प्रूवर जे लाइ आहे, फेल्यूर जे लाइ ऐं जेके गैप वारा स्टूडेंट्स आहिनि जिनखे 5 खां 8 साल गैप हुयो ऐं उन इम्तिहानी फार्म भरिया आहिनि, उन सभिनी जे लाइ मैसेज आहे त महिरबानी कयो जॾहिं तव्हां पंहिंजे इंटर जा पर्चा प्रैक्टिकल ॾियो था त उन में फस्ट ईयर जे प्रैक्टिकलनि खे नज़रअंदाज़ न कजो, उन ते बि सही कजो ऐं पंहिंजी सिग्नेचर ज़रूरु कयो। अक्सर शागिर्द कापी लिखी करे ॾेई हलियो थो वञे ऐं पोइ जॾहिं असीं चेक कयूं था ख़बर तॾहिं थी पए त ॿार जी सिग्नेचर शीट ते साइन न हूंदी आहे पर कापी अवेलेबल हूंदी आहे। त महिरबानी कयो जेॾी महिल कापी लिखो था त कापी लिखण सां गॾु इन्विजिलेटर जेको हुते अवेलेबल आहे त उन खां ज़रूरु उन जेको आहे सिग्नेचर शीट ते सही करायो। स्पेशली जेके इम्प्रूवर आहिनि उहे ख़ासि तवजह ॾियनि, छो त गुज़िरियल साल में कुझु इम्प्रूवर अहिड़ा हुया जिन इंटर जा त असां वटि जेको आहे प्रैक्टिकल ॾिना पर फस्ट ईयर जा रहिजी विया, जिन खे असां वरी बार बार फ़ोन करे घुरायोसीं, जंहिंजे करे काफ़ी सारी लेट बि थी वई। त महिरबानी कयो ताउन कयो, जेके बि शागिर्द इम्प्रूवर आहिनि फेल्यूर आहिनि उहे स्पेशली तवजह ॾियनि। पाकिस्तान ज़िंदाबाद।